वायरस पूरे मुल्क की मईशत के सख्त नुक़सान पहुंचायो है। हर शोबो उन सां सख्त मुतासिर थियो है। सिंध हुकूमत पारां वायरस के पखड़जण के घट करण खातिर डिघो लॉकडाउन किया वियो, जंहिं करे वापारी, मजदूर तोड़ी हर तबके से वास्तो रखंदड़ अवाम मुसीबतुनि जे वर चढ़ी वियो। मुल्क की मईशत में मुख्य किरदार अदा कंदड़ मुहाणा, जेकी गर्मी सर्दी तोड़ी तूफ़ानी हवाउनि बावजूद दरिया और समुंडन जो सीनो चीरे रात ॾींहुं मच्छीअ जो शिकार करे न सिर्फ़ पंहिंजो ऐं पंहिंजे बच्चन जो पेट पालीन था, पर उते उन्हनि जे सख़्त पोरे सबब सिंध की मईशत के भी ठाहूको टेको मिले थो। कोरोना वायरस सबब थियल लॉकडाउन उन्हनि मुहाणनि खे लॻभॻि 2 महीननि ताईं बेरोज़गार करे छॾियो, जंहिं करे मुहाणा ईद जूं ख़ुशियूं भी मल्हाए न सघिया। इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े समेत साहेली पट्टी में रहंदड़ मुहाणा ईद ॾींहुं भी मच्छी मारींदा रहिया, जीअं पंहिंजो ऐं संदन बचन जो सवलो गुज़र करे सघनि। मुहाणनि जो चवणु आहे त लॉकडाउन सबब थियल बेरोज़गारी संदन घरनि जा चुल्हा थधा करे छॾिया। उन करे हू ईद ॾींहुं घुमण फिरण बजाए पंहिंजे लांचुनि ॿेड़ियुनि वसीले समुंड ऐं दरियाउनि में मच्छीअ जो शिकार करे पंहिंजी मज़दूरी कंदा रहनि था। माज़ीअ में हमेशा ईद ॾींहं ते मुहाणा पाण ऐं पंहिंजे बच्चनि सां गॾु होड़नि ऐं ॿेड़ियुनि खे सींगारे भरपूर ईद जूं ख़ुशियूं मल्हाईंदा हुआ, पर वायरस सबब लाॻीतो बेरोज़गार हुजण करे हिन भेरे मुहाणा होड़नि खे सींगारण त परे रहियो, पर पंहिंजे ॿारनि लाइ नवां कपिड़ा बि वठण खां आजिज़ आहिनि। असां इलाही टाइम अदा करे मज़दूरी करियूं पिया, असांखे जेको गुज़ारो करियूं था कॾहिं मिले थो कॾहिं नथो मिले, सम्झे। आवाम त असां लाइ कीअं नथी करे, हीअ बंदगिरी थी पोइ असांखे बेकार थी वियासीं, बुख मुआसीं पिए, केरु असांखे हमदर्दी केरु नथे ॾिननि। पोइ असां ग़रीब माण्हू गुज़र करियूं पिया, हीअ कंडा अचनि था, छा करियूं। राशन वग़ैरह मिलियो भला? राशन वाशन अञा हथु न आहे पियो, ॻाल्हि आवाम खे सुञाऊं पिया राशन मिले पियो, हीअ मिले पियो, तंहिं में ई असां मज़दूरी करणी पए थी असांखे। ईद जी तव्हां कहिड़ी तयारी कई आहे? ईद जी चालू थिया पिया आहियूं, गुज़र करियूं पिया, ॿियो अलाह जे आसरे आहियूं, ॿियो को। ईद जो मज़ो इहो आहे की धंधो हूंदो त मज़ो थींदो, धंधो न हूंदो मज़ो न आहे, रोज़गार घटि आहे। हाणे लॉकडाउन दौरान केतिरो वक़्तु तव्हां बेरोज़गार रहियो? असां 3 महीना बेरोज़गार आहियूं, 3 महीना। 3 महीननि में तव्हां का मच्छी वग़ैरह न वेठा आहियूं। उहो महीने में केतिरे ताईं तव्हांखे मिली वेंदी आहे मज़दूरी? हू त मज़दूरी महीने में 25,000 मिलनि था, 30,000 मिलनि था महीने में, हे बिल्कुलु धंधो न आहे। गुज़र सफ़र ईअं थियो पियो कॾहिं हिकु जवान वेंदा हुआसीं 200 मिलंदा हुआ, 100 मिलंदो हो, टाइम पास कंदा हुआसीं। हिते जेको आहे माण्हू पाण जी बचनि खे नथो लटा वठी ॾिए त पंहिंजी लाचनि खे या होरनि खे कीअं सींगारींदा, ठीकु आहे न। बाक़ी इहा आहे की हा लॉकडाउन हटियो आहे त थोरो घणो असांखे महसूसु थियो आहे की हा बचनि खे असीं जेको आहे पेट पाड़े सघूं था। ईद त परे जी ॻाल्हि आहे न, त अञा जेको आहे पेट में अन्न वेंदो त कीअं असांजूं अखियूं खुलंदियूं। श्री जेको आहे हुते चेयरमैन ई आहिनि, उते केर बि हिते माइग्रेन खे जेको आहे ख़ासि करे हैदरी आहे, लठ बस्ती आहे, असांजो जेको आहे रेड़ी आहे, हिते केर बि फिशरी जो नुमाइंदो बि कोन आयो आहे, न असांखे को राशन ॾिने आहे, न असां लाइ कोई इमदाद असांखे जेको ॾिनी आहे, कहिड़ी को बि कोन ॾिनी आहे, कहिड़ी बि न। गवर्नमेंट बि सखणा ऐलान करे थी भई 12,000 माण्हुनि खे ॾींदा, मिलिया त कंहिंखे बि कोन आहिनि। अगरि जे 5,000 माण्हू आहिनि त हिकिड़े 1000 माण्हू खे मिलिया आहिनि बसि। भाई वीचारा सभु ईअं बेरोज़गार हले पिया, सम्झे। अगरि गवर्नमेंट बि इन जे लाइ कुझु सोचे न, बाक़ी असांजा वज़ीर जेका वेठा आहिनि रुगो पंहिंजे खाधे वारा आहिनि, बसि उहो पंहिंजी ई पिया कनि, सम्झे। लॉकडाउन किजा आहे की कहिड़ी बीमारी आहे हिते, तूं हेतिरी पहिरीं सर्वे करे ॾिस, को हिकिड़ो माण्हू बि अहिड़ो बीमारी में कढी ॾेखार। उहो पंहिंजे लाइ सभु कनि पिया, को आवाम जे लाइ थोरी कनि था। सिलाई करण वारा जेका दर्दी आहिनि उहो सिर्फ़ु दुकान बंदि आहिनि, उहो वेठा आहिनि ॿार, ऐं माण्हू काफ़ी जेको सो मायूस थी चुका आहिनि की जेको उनखे ख़बर आहे बेरोज़गार। उनखां अलावा तव्हां ॾिसंदा जेकी सिंध हुकूमत आहे लॉकडाउन त लॻाए छॾियो, पर हिननि जी जेकी माली मदद हुई उहो कोन की बिल्कुलु। तव्हां ॾिसो राशन वग़ैरह कुझु न, हीअ फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जी ज़िमेदारी हुई की मुहाणा जेको उनखे सालाना 20 अरब रुपया टैक्स ॾियनि था, त उन्हनि खे खपे आहे त हिननि मुहाणनि जी जेको इन वक़्त में उन्हनि जी मदद कई वञे, उनजे घरनि ताईं राशन पहुचाइनि, उनखे हर मुहाणनि खे 1000 रुपया जेको सो ॾिना वञनि, जेको पंहिंजे जेको सो ईद कीन वञे, पर उनखे फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जेको सो ईअं कोन कयो। न वज़ीर आज़म जेके 12,000 रुपया ॾिना आहिनि त उहे भला मुहाणनि खे मिलिया? हो जेका काफ़ी माण्हू खे इब्राहिम हैदरी में मिलिया आहिनि, काफ़ी माण्हू खे ना बि मिलिया आहिनि,
जेको सो उहो त सिर्फ़ु हिकिड़ो डाउट हो की भई मिलंदा अलाए न मिलंदा, उन्हनि सां छा थींदो। पर हीअ त अॼु 3 महीनो थी वियो जेको लॉकडाउन में जेको मुहाणा जेका सॼे सिंध जा जेका मुहाणा बेरोज़गार आहे। न जेकॾहिं वज़ीर आज़म 12,000 जेके हुया उहे त हर मैसेज ते आसानी सां मिलनि पिया, पोइ घणी तकलीफ़ थिए पई पैसा वठण महिल, पर उहे हिकिड़ा मिलनि पिया त ईद जे हवाले सां ॿारनि जा कपिड़ा या उहे त वठी सघनि पिया न। असल में हीअं आहे न, लॉकडाउन जीअं लॻो त उहो ईद लाइ करे कोन्हे, हुननि जे घरनि में राशन कोन्हे, उन्हनि जे घर में खीअण लाइ कोन्हे, हुननि 12,000 रुपया वठी जेको त के अहिड़ा माण्हू पिया हुन जेको न घर जा अगरि 12 अफ़राद आहिनि 15 अफ़राद आहिनि त जेको त इहो सम्झो की उहो त पंहिंजी ॿारनि जी कीअं ईद जी कीअं। मुहाणनि जे पोरे सबबि अरबें रुपयनि जो टैक्स कमाईंदड़ सिंध हुकूमत तोड़ी लखें रुपया कमाईंदड़ ठेकेदारनि बि ॾुखे वक़्त में मुहाणनि जी का बि सार न लधी। मुहाणनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म पारां ऐलानियल 12,000 वारी इमदाद बि खेनि नसीब न थी। मुहाणा इहा बि दावा कनि था त साहिली पट्टीअ में कोरोना वायरस बाबति जेकी बि टेस्टूं कयूं वयूं पर को बि मुहाणो, पोइ औरत हुजे मर्द या ॿार, उन वायरस खां महफ़ूज़ आहिनि, जंहिं करे हू सम्झनि था त वायरस जहिड़ो कर आहे ई कोन। हू सम्झनि था त वायरस जूं अफ़वाहूं पखेड़े संदन रोज़गार खे बंदि कयो वियो। हा न यार, ग़रीब माण्हू आहियूं, केतिरो असांखां ईद बि त कोन थी लॻे, वरी बि टपड़ खणी आया आहियूं जेका लाइ ख़र्चो वॾो आहे निकिरे, वरी बि वञूं था ॿाहिरि ते, ईद ॿाहिरि वञी कंदासीं, तॾहिं वरी ईद खे पोयां ईंदासीं, पोइ असांजे बचनि लाइ रोज़गार करे वेंदा। ॿाहिरि मतिलबु किथे? समुंड। मतिलबु तव्हां समुंड में हलिया वेंदो मच्छी मारण जे हवाले सां, पोइ तव्हांजी वापसी वञी थींदी इलाही ॾींहंनि खां पोइ, त तव्हांजी ईद बि जेका उहा समुंड में ई गुज़री। हा, ईद समुंड में गुज़रंदी 20 ॾींहं खां पोयां वापसी। कल्ह असांजी लांचियूं आयूं 3-4, पहिरीं बि डॉक्टरी करायोसीं, वरी बि डॉक्टरी कराए पोइ असांजी लांच कराए 10 चकर डॉक्टरी करायोसीं। अलाह पना ॾे के माण्हू मां अहिड़ी खामी कोन निकिती आहे, सही लॻाए टेस्ट करायो। टेस्ट कर, हा टेस्ट करायोसीं यार, 2 चकर 3 चकर करायोसीं। हाणे त सेफ आहिनि माण्हू, पोइ बि असांखे कल्ह इंतज़ारु कराए आया आहियूं माल बाल लाइ, सुभाणे वरी बि असीं जेको रवानगी आहे वापसि। मतिलबु तव्हां चवण त हाणे लॉकडाउन त भली ख़तमु थियो आहे, पर पोइ बि तव्हांजे लाइ अञा बि रुकावटूं आहिनि, जो तव्हां समुंड में वञो, मच्छी जे पोयां मच्छी मारण वञो था, त तव्हांजे लाइ कोरोना जी टेस्ट जी फशरी या इन क़िस्म जी रुकावट। मार्केट बंदि थी वञे पोइ असांजो वॾो नुक़सानु आहे। मार्केट चालू हूंदी न असांजो नुक़सानु कोन थींदो, मार्केट बंदि थी असांजो वॾो नुक़सानु आहे यार। मतिलबु ईद सादगीअ सां अॻु में कॾहिं का अहिड़ी ईद तव्हांजी गुज़री आहे जंहिंमें तव्हां ईअं दुखनि सूरनि में ईद गुज़ारी? न अलाह पनाह ॾे, ईद सभु ख़ुशियुनि सां कयोसीं। हीअ ईद जेका आहे न सभु तमामु ॾुखी आहे। हेर सिर्फ़ु 8 था 10 ॾींहं कढी समुंड में आया आहिनि। हेर छा लाइ करे आया आहिनि की भई असीं अचूं, कीअं न कीअं असांजे बच्चनि खे रोज़गार मिले, जेको असांजे बच्चनि खे असीं कुझु 2-2 ॾोकर ॾी वरी असीं ॿाहिरि वञूं, जेको आहे न ईद मज़दूरी लाइ करे ईद बि जेको आहे असीं लाचूं आयूं आहिनि, ईद बि ग़रीब ॿार वञी कंदा। सिर्फ़ु बच्चनि खे ख़ुशि करे लाइ करे आया आहिनि की भई आया आहियूं 2-2 ॾोकर ॾी वञूं था, की ऐं लटा वठो, की राशन पाणी वठो, तेला करे सिर्फ़ु बि आया आहियूं। वरी सुबुह जो जेको आहे बर्फ़ू चाढ़ींदा, तेल चाढ़ींदा, वरी ग़रीब माण्हू मज़दूर वीचारा हलिया वेंदा ॿाहिरि, ईद ॿाहिरि कढी अचींदा। इहा आहिनि जी ॻाल्हि। 3 महीननि खां समंदर मां किश्तियूं होड़ा लांचूं अचनि पिया, अञा ताईं रब जे हुकुम सां कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो को बि, चाहे फिशरी हुजे, चाहे इब्राहिम हैदरी हुजे, चाहे नई फिशरी चश्माकोट हुजे, समंदर मां ईंदड़ माहीगीर खे अञा ताईं अहिड़ी का जेको सो रिपोर्ट न। पोइ अॻिते तव्हांखे नेवी वारा छॾनि था मुहाणनि खे अंदरि वञण जे लाइ, त उन्हनि खे रुकावट नथा विझनि? तक़रीबन 50 ॾींहं ताईं त माहीगीर को दरिया में वञी नथे सघियो। हाणे इहे 15 ॾींहं थियनि माहीगीरनि खे इजाज़त मिले पई, उहो बि मेडिकल कराए वग़ैरह, उहो जेकी फॉर्मेलिटी गवर्नमेंट जे तरफ़ां आहे उहो पूरी करे उनखां पोइ जेको सो उन्हनि खे छॾनि पिया। हा, उते डॉक्टरनि जी का टीम आहे, उहो MS ऑफिस में वेठी आहे, पोइ माहीगीर ॿाहिरि वञे थो। हा, चवण जो मक़सदु माहीगीर हुकुमराननि सां हर लिहाज़ ते तावन करे पियो, त कुझु त हुकुमराननि खे बि हुअणु खपे त माहीगीरनि सां बि त कुझु तावन कनि। हाणे लॉकडाउन जा फिशरी जा गेट बंदा पिया आहिनि, माहीगीर वीचारा हुतां मज़दूरी करे अचनि था हिते, त उन्हनि जी माल जी दादरसी नथी थिए, उहे रेट न आहिनि, उहे उन्हनि खे उन्हनि जो उहो हक़ मिले कोन पियो, छो मार्केट बंदि आहे, फिशरी बंदि आहे, ऐं माहीगीर उहो ई पीड़ा में आहे। हूअं हितां मच्छी तव्हांजी मुल्क खां ॿाहिरि बि वञे थी? साईं, पाकिस्तान जी मच्छी दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में वञे थी। तव्हां थाईलैंड, बैंकॉक, हांगकांग, चीन वेंदे अमेरिका ताईं पाकिस्तान जी फिशिस जेकी आहे सो वञे थी। हाल अहिड़ा लॻा पिया आहिनि, लॉकडाउन जे वजह सां सम्झी लाइ न हिते कमु धंधो आहे, मतिलबु मस मतिलबु जीअं तीअं गुज़ारो हले पियो।
ने गवर्नमेंट मां भी जो मतलब 12,000 हर NIC कार्ड ते पैसा मिलता वो भी कौन मिलिया मतलब इतने कुछ भी कौन मिलो बाकी राशन मिलो से भी ॿिया विरायो वो मिलियो है राशन हाथी दरिया धंधो बि न आहे वगाई न तव्हांजो पीउ जेको आहे तव्हांखे छो कपिड़ा न वठी ॾिना? धंधो न आहे पैसा भी घर में नहीं माई गिरा जो गुरबत जी ज़िंदगी गुज़ारिया आहिनि ऐं उन्हनि जा बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि उन्हनि जे अॼु ईद जो ॾींहुं ईद जे ॾींहुं अॼु अहिड़ियूं फैमिलियूं जेका आहिनि उन्हनि जे घर जे अंदरि अटो खीण लाइ न आहे उन्हनि जा बच्चा ईद जे कपिड़े खां महरूम आहिनि खुदारा इहो ज़ुल्म न करियो असांजी माई अचो आउं जीअं मुंहिंजे दिलि जे अंदरि ख़ौफ़ खुदा आहे आउं जीअं ख़िदमत करियां पियो माई गिरनि जी इन तरीक़े सां जज़्बे सां गवर्नमेंट सिंध खे बि खपे ऐं ॿिया जेका इदारा आहिनि फिशरमैन सोसाइटी इन्हनि खे बि खपे कि ईअं माई गिरनि जी ख़िदमत करियो इन के अलावा जेको इंडिया में जेको माई गिर क़ैद आहिनि 105 माई गिर असांजा इंडिया में क़ैद आहिनि इन खां अलावा 99 जे तूफ़ान में 350 माई गिर जेके लापता थिया जेके साहिली पटी जा उन्हनि जो अॼु ॾींहं ताईं ॾसो ई पतो कोन्हे ऐं उन लाइ बि असांखे मतिलबु इदारनि खे ॿियनि खे इन खे अचणु खपे उन माई गिरनि जी ख़िदमत करणु खपे। लॉकडाउन बाद मोहाणा मच्छी मारण लाइ वञण खां अॻु ख़ुसूसी टीम वटि पेश थी पंहिंजी कोरोना वायरस वारी टेस्ट कराइनि था जंहिं बाद खेनि समुंड में वञण जी इजाज़त मिले थी। मोहाणनि इहे बि दावो कयूं त एॾी तकलीफ़ुनि बावजूदि जॾहिं हू मच्छी मारे मोटी अचनि था त उन मच्छीअ जो खेनि उजूरो नामुनासिब मिले थो। हू चवनि था त सख़्त तकलीफ़ुनि बाद हिकु महीने ताईं हू समुंड में रहनि था ऐं सख़्त तकलीफ़ुनि बावजूदि जॾहिं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी मच्छियूं जेका आहे उहा शिकार करे जॾहिं हू पहुचनि था ऐं उनखे जॾहिं मंडीअ में आंदो वञे थो या फिशरीज़ खाते खे ॾिनी वञे थी त उते खेनि उहो उजूरो नथो मिले जेको लॉकडाउन खां अॻु खेनि मिलंदो हो। संदन चवणु आहे त उजूरे जी तलब करण ते खेनि ॿुधायो वञे थो त मार्केटूं बंदि आहिनि लॉकडाउन सबबि गाॾियुनि जी जेका आमदरफ़्त आहे उहा बंदि आहे जंहिं करे संदन मच्छी आलमी मार्केट ताईं बि पहुची नथी सघे जंहिं करे खेनि उजूरो बि अधूरो मिले थो। उन्हनि मुतालबो कयो त हू अॻु ई लॉकडाउन सबबि बेरोज़गारीअ जो धपु पचाए वेठा आहिनि खेनि पंहिंजी मच्छीअ जो उजूरो मुनासिबु ॾिनो वञे।